मरण खां पोइ वरी चौथो जहान शुरू तो थे, इन जो नालो आहे आलम बरज़ख। इहो वरी केसी ताईं हलंदो? ओ जेस ताईं क़यामत अचे। वरी क़यामत ईंदी, वरी पंजो जहान शुरू थींदो, उन जो नालो आहे आलम महशर। पोइ उते फ़ैसिलो थींदो, हिकिड़ा जन्नत में, हिकिड़ा जहन्नम में। दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांजे लाइ को जन्नत जो फ़ैसिलो फरमाए। आमीन जो ॾाढा। तॾहिं अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमायो, कुल्लु मन अलैहा फ़ान। सुभान अल्लाह ढरी आ, सुभान अल्लाह कंदे अल्लाह जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदई। हिक सिर सोन जी लॻंदई, ॿी सिर चांदीअ जी लॻंदई। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। दुनिया में जेको भांडो ठहियो आ उहो रहंदो ज़रूर, जेकॾहिं नालो हमेशा रहंदो हय्युल क़य्यूम ज़ाता तमा अकेले अल्लाह जी आ। मौत सभिनी जे मथों सवार आ। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो ही चखणो आ। मौत ईंदो काॾे भजंदे। वरी ॿी जाते कुरान तो फरमाए, ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। भली पाण के वनी लोही कोटन में लिकाए तब मौत न छॾींदई। कुरान मजीद जे तफसीरन में वाक़ियो ईंदो आहे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो। अल्लाह जो नबी आ, जंहिंजो ज़िक्र कुरान में आ। फरमाए, वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सादिक़ल वअद व कान रसूलन नबिया। अल्लाह जो सच्चो नबी आ। हिकड़े नूरानी फरिश्ते सां मुलाकात थियसि। ओ इदरीस अलैहिस्सलाम तो चवे फरिश्ते के, ओ नूरानी फरिश्ता दे खबर हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम काथे आ, जेको अल्लाह जे हुक्म सां इंसाननि जा रूह कब्ज़ कंदो आ। काथे आ इज़राइल? नूरानी फरिश्ते चयो, अल्लाह जा नबी हिन महिल त इज़राइल अलैहिस्सलाम वेठो आ टे आसमान ते। काथे वेठो आ? टे आसमान ते। चइबो मूंखे वठी हल, तमाम इज़राइल सां मुलाकात कयां। फरिश्तो तो चवे, साईं असां भी अल्लाह जे अमर जा बंदा हूं, रब को मोकलत वठी जा। या अल्लाह तुझो नबी आ, तुझो बानो आ। इदरीस अलैहिस्सलाम चे तो मां इज़राइल सां मुलाकात जो शौक़ तो रखां। रब इजाजत हुजे त मां नूरानी पर ते खणी अचांस। सखर वारो इतो मालूम थियो त माना मर्ज़ी फरिश्ते जी भी नथी हले, मर्ज़ी सैयद जी भी न हलंदी, पीर जी मुर्शिद जी न हलंदी, मर्ज़ी के नबी जी भी नथी हले। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। हथ मथे करे ॿुधा, मर्ज़ी कंहिंजी हलंदी? न वडेरे जी, न भोतार जी, न घोस जी, न कुतुब जी, न अब्दाल जी। मर्ज़ी हलंदी त मुंहिंजे रब करीम जी हलंदी। रब्बुल आलमीन तुझो बानो आ, नबी आ। चवे तो मां इज़राइल सां मुलाकात कंदुमि। रब फरमा मोकल आ, भली वठी अचेसि। नूरानी फरिश्तो लही आयो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम के पंहिंजे पर ते विहारे ज़मीन तो मथे खणी वियसि।